वअला आलिहि तुक़ा वन्नुक़ा व अस्हाबिही उलुल करमि वस्सिद्क़ि वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अरदनल अमानता अलस समावाति वल अर्दि वल जिबाल फ़अबैन अन यहमिलनहा व अशफ़क़न मिनहा वहमलहल इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व बारिक वसल्लिम अलैहि सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। नाबूदी अब्दखे आला कयो मूरत में मख्फी थिया सूरत पिण से कयां इतके गाल पिरिया संदे पार जी। शहर में जमायत के आज़मावी दो त जमायत छा थी घुरे। स्टेज ते वेठल पुराना आज़मायल है सामईन जेके साम्हूं वेठा आहिनि उन्हनि खे आज़माए वेंदुसि अञा हिकिड़ो शेर पढ़ी पोइ मुंहिंजो अंदाज़ो मुकमिल थी वेंदो त तव्हांखे छा घुरिजे। तकरीर थींदी
पर हिकिड़ी तकरीर हूंदी आहे, तकरीर ॿुधो पिया, हिकिड़ी वरी तकरीर हूंदी आहे थोरी वरी कुझु ॿिए अंदाज़ सां, टी तकरीर नारा ऐं शेर पढ़ी ॻाल्हि पूरी कबी, इहे टई मामला हूंदा। पर कोशिश कंदो हा त जिथे असांजे इंतहाई मोहसिन हर दिल अज़ीज़ हज़रत अल्लामा मौलाना साईं मुनव्वर हुसैन चांग साहब जो प्रोग्राम हुजे, कोशिश कंदो हा त उते थोरो ॿ ॾाका मथे चढ़ी ॻाल्हायां। पर इहा ख़बर कोन्हे त हालाणीअ वारा या बहलाणीअ वारा माण्हू त ॾाढा होशियार हूंदा आहिनि। हे मुंहिंजा मिट बांभण फ़क़ीर लाइ कीअं काई ख़बर कान्हे। माशा अल्लाह, छो त अचण सां हिते शिकायत मिली आहे त साईं मुनव्वर हुसैन या उनजी एंड कंपनी जेका आहे सैयद खे टाइम कोन था ॾियनि, इन करे लाउड जे ज़रिए सभिनी जे साम्हूं मां साईं खे चवां थो, साईं सैयद जेको अचे थो उनखे 5-10 मिंट जे बजाय 15-20 मिंट ॾींदा कयो, त दोस्तनि खे जेका शिकायत उहा शिकायत ख़तम थी वञे। यादि रखो, असां जेके सजण साईं जा फ़क़ीर आहियूं, असांजी हिकिड़ी निशानी पक्की यादि रखो, हसद ऐं बुग़्ज़ वारा न आहियूं। हर अल्लाह जे कामिल वलीअ सां प्यार करण वारा, उन जे ग़ुलामनि आशिकनि सां प्यार करण वारा, जॾहिं मदीने वारे मीर जे ग़ुलामनि सां प्यार करण वारा हूं त छा आका जे बचड़नि सां प्यार करण वारा न हूंदासीं छा? सैयद सादात जा ग़ुलाम आहियूं, अल्लाह ताला उन्हनि खे बि पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे इश्क मोहब्बत वारी मय मां प्यालो नसीब फरमाए। दोस्त जो ज़हन मां कढी छॾियो त हे फ़क़ीर सजण साईं जा ग़ुलाम अहिड़े क़िस्म जी ज़हनी थ्योरी रखनि था त ही फलाणे जो मुरीद आहे या फलाणे जो, इहा बिल्कुलु ग़लति ॻाल्हि आहे। ख़ासि करे मुंहिंजे लाइ त इहो तसवुरु कोई बि न करे। मूं वटि इहो सिस्टम ई कोन हूंदो आहे वठ वठण वारो। शेर थो पढ़ां, तव्हांजो टाइम ज़ाया न थिए। हू पिण कोन्हे हिनरी हू पिण कोने हिनरी अदा ही न हुना धार अल इंसान सिर्युन व अनासिरुहु ई परूड़ जो पचार कंदा व्या तवार आलिम आरिफ अहिड़ी। अज़मत मुस्तफ़ा जो पैगाम, छा जो पैगाम आहे? अज़मत मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, मुझे सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के इज्जत ऐं अज़मत अता करण वारो केर आहे? चो मुंहिंजो अल्लाह। कायनात जो ख़ालिक केर आहे? दिल खोले चो मुंहिंजो अल्लाह। कायनात जो मालिक केर आहे? चो मुंहिंजो अल्लाह। तमाम अंबिया के दुनिया ते मोकिलण वारो केर आहे? चो मुंहिंजो सुहिणो अल्लाह। तमाम अंबिया जो सरदार तुंहिंजे असांजे आका खे बनाइण वारो केर आहे? चो मुंहिंजो अल्लाह। उन मुझे करीम रब, उन मुझे करीम रब इंसान ज़ात सां केतिरो प्यार कयो आहे ऐं कंहिंजे करे कयो आहे। बस अॼु इन मौज़ूअ ते इंशा अल्लाह ताला इक्तिफ़ा करण जी कोशिश कंदुमि। लेकिन मुंहिंजा दोस्त अंदाज़ो लगा त मुंहिंजे सुहिणे करीम रब, मुंहिंजे मिठड़े करीम रब मानड़ी खाइण जे लाइ तो असांखे हथड़ा था फरमाया। मानी खाइण जे लाइ तो असांखे हथड़ा था फरमाया। भत कोसो आ या गरम आ, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हथन में उहा सघ अता फरमाई आ।
त जॾहिं चांवरनि जो गिरह खणूं था या मानीअ जो गिरह भञूं था त हथ ॿुधाईंदो आहे त हीअ मानी गरम आहे या मानी थधी आहे। इहा हथनि में ताक़त कंहिं पैदा फरमाई आहे, मुंहिंजे अल्लाह। जेका मानी खाई रहिया आहियूं जीअं वात में पहुचंदी आहे त ज़ुबान खे मुंहिंजे करीम रब ज़ाइको चखण लाइ बनायो। मुझे करीम रब तुझे ग़िज़ा जो ज़ाइको महसूस करण जे लाइ मुझे सोने करीम रब तो असांखे ज़ुबान अता फरमाई आहे। उन खाइण वारी शइ खे अज़ीज़ान मन सन्हे करण जे लाइ ॾाठूं ऐं ॾंद ता फरमाया। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ऐं उनखे ॻिहण जे लाइ मुंहिंजे करीम रब एतिरियूं सन्हड़ियूं सन्हड़ियूं नालियूं अता फरमायूं। अगरि हिकिड़ी बि साह वारी रग में हिकिड़ो कतरो पाणीअ जो वञे हमरा जूं अखियूं हेॾियूं थी वेंदियूं हन, वारो कर कंध में मुक हण। ईअं आहे या न? अदा ॿी अनड़ीअ हलियो वियो, हमराह के कंध पाणी ॿी अनड़ीअ हलियो वियो, कंध में मुक हण। ऐं मुसलमान कॾहिं सोचियो थी जॾहिं वात मां गिरह गिहंदो आं तुंहिंजो अख्तियार नाहे त हिन नड़ीअ में वञे या हिन नड़ीअ में वञे। अंदाज़ो भी तोखे नाहे त तुंहिंजे ॾंदनि खां हेठि गले में मुंहिंजे करीम रब जे ज़ात केतिरो निज़ाम रखियो आहे। तुंहिंजे खाइण वारी शइ तूं त मोकिलींदो आहे, वात में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾंदनि सां कुरटे मोकिलींदो आहे। उनखे अंदर मोकिलण तुंहिंजो कमु आहे, उनखे पंहिंजे रस्ते सां अंदर पहुचाइण मुंहिंजे करीम रब जो कमु आहे। अज़ीज़ान मन पानी पीअंदो आं, शरबत पीअंदो आं, अल्लाह ताला जे निज़ाम कुदरत ॾे निहार। मुझे सोने करीम रब फरमायो फबे अये आला और रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। मुझे बेनियाज रब फरमायो ए बेक़दर इंसान, अगर मां अल्लाह जे हिकड़ी नेमत जे तरफ भी गौर करी त तोखां तुंहिंजी निंड विसरी वञे, तोखां तुंहिंजा बचड़ा विसरी वञन, तोखां तुंहिंजी दौलत विसरी वञे, तोखां तुंहिंजो हिर्स विसरी वञे। हमेशा इहो ई तसव्वुर हुजे त मुंहिंजे दिल ऐं दिमाग़ में मुंहिंजे करीम रब जे ज़िक्र जी रुगी तवार हुजे। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उन मुंहिंजे बेनियाज़ रब जे प्यार ॾे निहार। तोखे अल्लाह बच्चो ॾिनो, उन जे लाइ अंब वठी अचण तुंहिंजो अख्तियार आहे, कटे ॾियणो मां जो अख्तियार आहे, मानी ॾियणो भेण जो अख्तियार आहे, वात में विझण उन जो पंहिंजो अख्तियार आहे। मगर वात में पहुचण खां पोइ पंहिंजे रस्ते ज़रिए उनखे पंहिंजे मंज़िल ते पहुचाइण मुंहिंजे करीम रब जो अख्तियार आहे। तूं असां त मिस्कीन ग़रीब सादड़ आहियूं, पर दुनिया जो को वॾे में वॾो डॉक्टर भी इहा दावा न करे सघंदो त मुंहिंजो अख्तियार आहे त जंहिं नलीअ मां चाहियां उन में पाणी वञे, जंहिं मां चाहियां उन में मानी वञे। न मुंहिंजा दोस्त, मुंहिंजो रब थो फरमाए ऐं बाना जंहिं जगह ते तुंहिंजी ताक़त ख़त्म थींदी आहे उन जगह तां मां रब जी मेहरबानी जी इब्तिदा शुरू थींदी आहे। ऐ इंसान उन मुझे सोने करीम रब जे कहीं भी हिकड़ी रुगी नेमत दे निहार
जे पांजे करीम रब के विसारे चुको आं कंहिंजे करे औलाद जे करे दौलत जे करे मिल्कियत गॾु करण जे करे पंहिंजे नफ़्स खे राज़ी करण जे करे इन मोबाइल चंडीअ जे चहटजे जे करे अज़ीज़ाने मन उन करीम रब खे नाराज़ करे वेठो आ जेको मुंहिंजो करीम रब केतिरो तोसां प्यार कंदो आ न तुंहिंजी अमड़ तोसां प्यार करे न तुंहिंजो अबो तोसां प्यार करे न तुंहिंजो दोस्त तोसां प्यार करे न तुंहिंजो बचड़ो तोसां प्यार करे सभ खां वधीक तोसां प्यार कंदो आ त मुंहिंजो करीम रब प्यार कंदो आ आज़माए ॾिस दुनिया खे ओ दुनिया जा तालिब आज़माए ॾिस दोस्तन खे ओ दोस्तन ते भरवसे करण वारा आज़माए ॾिस औलाद खे ओ औलाद जे मथां नाज़ करण वारा आज़माए ॾिस पंहिंजी दौलत खे बैंक बैलेंस जे मथां गहरी निगाह रखण वारा जिथे सभई साथ छॾे वेंदा उतां खां मेहरबानी शुरू थींदी त मुंहिंजे करीम रब जी शुरू थींदी ऐं मुसलमान उन मुंहिंजे करीम रब खे विसारण उन मुंहिंजे बेनियाज़ रब खे यादि न करण राति ॾींहं ग़फ़लत में गुज़ारण हारी हां छा कयां बचन जी रोज़ी करणी आ सॼी राति थ्रेशर ते हुयुसि जवाब ॾे अगर तोखे थ्रेशर ते कम करण वारा हथ मुंहिंजो करीम रब न ॾे हां ॿुधा तुंहिंजे पारां लाबारो केर करे हां बहानो बनाइण वारा सॼो ॾींहुं तगारी थो खणा निमाज़ पढ़ा त बचड़न खे केर था थींदो ऐं बहानो नकुली करण वारा तगारी मज़दूरीअ जो उज़र ॾियण वारा अगर मुंहिंजो करीम रब तोखे हलण जे लाइ पेर न ॾे हां त तूं तगारी कीअं खणी हां ऐं राति जो गहरी निंड में सुम्ही करे अल्लाह जे फर्ज़ खे छॾण वारा इहो उज़्र पेश तो करी त निंड मां अखि नथी खुले ऐं यार ऐं मुंहिंजा यार हिन दुनिया जे निंड खे बि यादो रख वरी उन कबर वारे आराम खे बि यादो रख हीअ निंड भली आ या हू आराम भलो ऐ मुसलमान अगर मुझे सुने करीम रब सां प्यार कंदे त मुझो करीम रब ओहो आ जेको हिकड़ी अमड़ जे बराबर न बिन अमड़न जे बराबर न 10 20 30 जे बराबर न मुझो करीम रब पंहिंजे बहाने सां 70 अमड़न खां वधीक प्यार कंदो आ जवाब दे नौजवान जवाब दे ए अकुलमंद दुनिया में अमड़ खां वधीक बियो अजीम रिश्तो आहे जवाब दे हिकड़ी रात घर न अची अमड़ ओजागो करे बी रात मोटी न अची जी जलो जागो करे टी रात मोटी न अची आखिर इंसान बेवस थी सुमी पवे अजीज़ा ने मन हफ्तो सजो बिजी जल अमड़ खां वधीक दुनिया जे अंदर कोई रिश्तो मौजूद नाहे जेको इंसान सां प्यार करे मगर जी जल अमड़ भी हफ्ते खां वधीक बच्चे ला सजी रात ओजागो करे इंतजार कान कंदी आ एडे जवाब दे ओ गोठ आचर बांभण जे पट ते वेहण वारा 80 साल उम्र गुजरी 60 साल उम्र गुजरी 100 साल उम्र गुजरी बुधा मुझे करीम रब जी रहमत अज भी तुझो इंतजार करे रही आ या कान रही आ
जवाब दे मुसलमान, छाते तुझो दिमाग खराब थियो आहे? कंहिंखे तो वफ़ादार सम्झो आहे? उन दोस्त खे जो तो वटां पैसा ख़त्म थी वञनि त रस्तो ई बदिलाए वञे। उन औलाद खे वफ़ादार तो समझी जेको औलाद जेसिताईं अबे में मफ़ाद आहे तेसिताईं अबे जी इज़त करे, वरी उन जी मर्ज़ी आहे। जेकॾहिं बच्चो PhD फाइनल करे आयो आहे त अबो डिॼे थो त सोची समझी ॻाल्हायां किथे बचड़ो नाराज़ न थी वञे। यादि रखी छॾ, जेतिरी दुनिया जी तालीम अबो अम्मा बच्चे खे खणी ॾींदो आहे, अबो अम्मा डिॼंदो आहे त बच्चो मुंहिंजो MNA थी वियो आहे, बच्चो मुंहिंजो वज़ीर थी वियो आहे, बच्चो मुंहिंजो वज़ीर आला थी वियो आहे, सेक्रेटरी थी वियो आहे। ॻाल्हायां त सही पर कुराड़ो हां मतन नाराज़ न थी वञे। यादि रखी छॾ, दुनिया जो इल्मु जेतिरो बि पढ़ाए जाइज़ आहे, नाजाइज़ कोन्हे, लेकिन हिकिड़ो फ़र्क़ु समझी छॾ, सेक्रेटरी बनाए बच्चे खे, डॉक्टर बनाए बच्चे खे, इंजीनियर बनाए बच्चे खे, मिनिस्टर बनाए बच्चे खे, पर ॻाल्हाईंदे त डिॼंदे त किथे बच्चो नाराज़ त नथो थिए। पर जे बच्चे खे आलिम हाफ़िज़ नेक बनाईंदे त बच्चो डिॼंदो त ॻाल्हायां पर किथे मुंहिंजो बाबो नाराज़ त न थींदो। इहो सच आहे या न? जंहिंखे मुंहिंजे करीम रब जो कुर्ब मिली वेंदो आहे, उन जी तमन्ना हूंदी आहे त अबे अम्मा सां ॻाल्हायां किथे मुंहिंजो अबो अम्मा नाराज़ न थिए। पर जंहिंखे दुनिया जो कुर्ब मिली वेंदो आहे, दुनिया जी कुर्सी मिली वेंदी आहे, दुनिया जो उहिदो मिली वेंदो आहे, दुनिया वारा त मुबारक ॾींदा आहिनि, पर अबे अम्मा खे ख़बर आहे त मुंहिंजो लक्ष्मी अची रहियो आहे। मूड में आहे त ॻाल्हायां मतां बच्चो नाराज़ थी वञे। ऐं मुस्लमान पंहिंजे बच्चे जी अहिड़ी सुहिणी तरबियत कर जो जवान थियण खां पोइ बि हुन जे दिल में ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो प्यार मौजूद हुजे। सजी ज़िंदगी जन दोस्तन ला गुज़ारी, आज़माए ॾिस पंहिंजे दोस्तन खे। सच तो सजण साईं जो फ़कीर चवई, यादि रखी छॾ दोस्त, इन सजण साईं जे ग़ुलाम जूं ॻाल्हियूं दिलि सां हंडाइजां। अगर दिल कबूल करई त अमल कजां, वरन तोखे इजाज़त आहे। जंहिं भी दुनिया जे दोस्त खे साल सॼो सोन जे चमचन सां खारा, अचानक उन जाॾो हाल कर मां ग़रीब थी वियो हां, दौलत पंहिंजी लिकाए। हिकिड़े ॾींहुं चवीसि 5000 ॾे ॾींदो, ॿिए ॾींहुं चवीसि 2000 ॾे ॾींदो, जंहिंखे लख खाराए चुको आं, टे ॾींहं ते तोखे ॾिसी रस्तो छॾींदो या कोन छॾींदो? जवाब ॾे, छॾींदो या न? छॾ दोस्त जी पचर, अचो अबे जे मथां 20 रुपया अबो तोखे रोज़ ख़र्ची ॾींदो आहे। सुभाणे 20 वठी चईसि बाबा ख़र्ची ॾे, चवंदो बच्चा हाणे जो 20 ॾिना मैं, अचे वठ 10 ॿिया 30 मिली विया। कलाक रखी वरी घुर बाबा ख़र्ची ॾे, चवंदो दिमाग़ ख़राब न थियो अथई, 20 जे बजाए 30 वठी चुको आं, वरी ख़र्चीअ जे लाइ कलाक रखी वरी घुरंदे उहो ई अबो जैसा तुझो खूनी रिश्तो आ, जंहिंखे बाबा बाबा करे सॾींदो आ, जेको तोखे ॾिसी लिंगन जो पंहिंजो सूर लाहींदो आ, चौथे दफ़े घुरण खां पोइ कन खां वठी चमाट हणी चवंदो छा थी वियो थे? अमड़ हुजे या अबो हुजे, बार बार घुरण ते नाराज़ थींदो आ। जेको न घुरण ते नाराज़ थींदो आ, उहो मुंहिंजो करीम रब आ। पाण संभाल नौजवान, लतीफ़ सरकार ॿुध, छाला वञी छो तूं बेली थी त ॿियनि जो वठ जो कंजक करीम रब जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो यार जंहिंजो इश्क अल्लाह सां।
उन खां घुर जेको घुरण ते राज़ी थींदो आहे, उन खां तो घुरी जेको घुरण ते नाराज़ थींदो आहे, उन खां नथो घुरी जेको न घुरण ते नाराज़ थींदो आहे। उन करीम रब जे दरबार में निगाह कर, अमड़ इंतजार करे थकजी पवंदी आ, मगर मुझे करीम रब जी रहमत अज भी तुझो इंतजार करे रही आ। न तुझे रंग खे थी ॾिसे, न तुझे ऐबन खे थी ॾिसे, न तुझे गुनाहन खे ॾिसी रहियो आ। मुझो करीम रब पंहिंजे नूरी फरिश्तन जे ज़रिए तो ते आवाज पहुंचाए रहियो आ, निदा अची रही आ, ओ मुझा बान्हा तू मुझो अमा तुझो, तू मुझो मां तुझो ऐ मुझा बाना, जहिड़ो आहीं तहिड़ो, जहिड़ो आहीं तहिड़ो, रुगी अचण तुझो कम आ, तुझे जिंदगी जे गुनाहन के मेटण रब तो चवे तुझे करीम रब जो कम आ। गुनाह भी कीअं थो मेटे, थकजी त न पवंदो न झट में, टाइम ॾींदो ज़रूर ॾुखियो हां पर टाइम वठंदो चङो हां। अज़ीज़ाने मन ॾे बि कीअं थो इल्ला मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात व कानल्लाहु गफूरर रहीमा। मुझो सुनो करीम रब तो फरमाए, ऐ मुझा बाना जेतरा भी तुझा गुनाहन मां रब जे रहमत को घणा नाहिन, मां अल्लाह जी रहमत एतरी त कुशादी आ, अगर मां अल्लाह जी ज़ात पंहिंजे रहमत वारे समुंड मां हिकिड़ो कतरो कायनात खे ॾेई छॾियां, सॼी कायनात जा गुनाह धोपी वञन, मुंहिंजे कतरे में अञा भी ताक़त मौजूद आ। ऐ मुसलमान जॾहिं मुझो बेनियाज़ रब, मुझो सुणो करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम जे ज़रिए तोखे सजड़ो करे रहियो आ त जहिड़ो आहीं तहिड़ो, उम्र 80 साल थई या 90, 30 साल थई या 20, 25 साल थई या 50, मुझो बेनियाज़ रब तो फरमाए गुनाह ज़मीन जेतरा थई आसमान जेतरा, मुझो अल्लाह तो फरमाए बस रुगी तौबा करे अचण तुझो कम आ, रुगी गुनाहन खे मेटण न, कुरान ॾे निहार, रुगी गुनाहन खे मेटण न पर तुझे गुनाहन खे मेटे वरी उन्हनि जेतिरा सवाब ॾियण तुझे करीम रब जो कम आहे। अहिड़ो सखीदर जवाब ॾे, ऐं मुसलमान आहे अहिड़ो सखीदर जंहिं दर खे छॾे ॾिनो अथई रहमत दा दरियाह इलाही, हर दम वगदा तेरा, जे एक कतरा मिल जावे मैनू ते बन जावे कम मेरा, रहमत दा दरियाह इलाही,
हर दम वक़्ता तेरा जे कतरा बख्शी मैनू ते बन जावे कम मेरा। गर मैं वेखा अमला वल्ले ते कुछ भी नहीं मेरे पल्ले। जे मैं वेखा रहमत रब दी बल्ले बल्ले बल्ले। अदल करीता थड़ थड़ कंबन उच्चिया शाना वालड़िया। फजल करी मौला बख्शे जामन मुझिया मौका लड़िया। मुझे सुने करीम रब जे पाक कुरान करीम ऐलान कयो इल्ला मन ताब। अगर तव्हां मां को अल्लाह जे दरबार में तौबा करे ओ मुझे करीम रब चोरी कंदो हुयुसि मगर अॼु वाइदो थो कयां त वरी कोन कंदुसि। ओ मुझा सोना करीम रब शराब पीअंदो हुयुसि मगर अॼु वाइदो थो कयां त मुझा करीम रब वरी कोन पीअंदुसि। या अल्लाह ही गुनाह कंदो हुयुसि ही गुनाह कंदो हुयुसि। ओ मुझा करीम रब तू मुझे दिल जो मालिक आ तू मुझे दिल जा राज ॼाणण वारो आ। ताहू नथो कया मौलवीअ खे नथो ॿुधायां पाड़े वारनि खे नथो ॿुधायां दिल में तोसां वाइदो थो कयां ओ मुझा करीम रब जियां ऐब ढकिया अथई तीअं ढक मौला वरी कोन कंदुसि मौला मूंखे पंहिंजे यार जो दीवानो बना। ऐ मुसलमान याद रखी छॾ एक दफ़ो रब जे दरबार में तौबा करे ॾिस जेतिरियूं चवी मां तोखे क़ुरान जूं आयतूं पढ़ी ॿुधायां तोखे अंदाज़ो ई कोन्हे को त तौबा करण सां छा छा मिलंदो आहे। मौज़ू मुझो अज़मत मुस्तफ़ा है पर चूंकि सजन साईं जो गुलाम आहियां इन करे दीन जी तबलीग करण छो त मुझा दोस्त गुल होवे त खुशबू करे बिना खुशबू दे गुल केहा यार होवे त वफादार होवे बिना वफा दे यार केहा दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे वरना जलसे दा फायदा ही केहा। मुझा दोस्त अजीज अगर दीन जो जलसो हुजे ऐं अख आली न थे त पोइ दीन जे जलसे मां फ़ाइदो कहिड़ो थियो। ऐं मुसलमान हिकिड़े ॼणे जी अख आली थींदी आहे त मुंहिंजो करीम रब बेड़ो सभिनी जो पार करे छॾींदो आहे। याद रख मुसलमान अल्लाह जी रहमत जो जॾहिं नुज़ूल थींदो आहे रुगी बागन ते न वसंदो आ रुगी गुलन ते न हुंदो आ पर गुलन जे भर में कंडड़ा पिया हुंदा हन रहमत कंडड़न ते भी करम करे छॾींदी आ। मुझे सुने करीम रब जा दीवाना मुझे अल्लाह जा बानड़ा मुझे बेनियाज रब पंहिंजे पाक कुरान करीम जे ज़रिए हुक्म फरमायो ऐ मुझा बाना जहिड़ो आहीं तहिड़ो रुगी तौबा करण तुंहिंजो कम आ। मां रब्बे ज़ुल जलाल पंहिंजे पाक कुरान करीम में वाइदो थो कयां ऐ मुझा बाना न रुगी तुंहिंजा गुनाह मुआफ़ कंदो मैं व मई युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात। जेतिरा भी गुनाह दफ्तर में खणी आयो आ मुझे रब्बुल आलमीन जो पाक कुरान करीम गवाही ॾेई रहियो आ। रुगी तौबा करण जी देर आ
तेरा लख गुनाहन जो खणी आयो आ। रब कुरान करीम जे जरिए ऐलान पियो करे, लख गुनाह मेटे वरी लख सवाब ॾियण जो वाइदो मुंहिंजो रब्बुल आलमीन करे रहियो आ। इन खां वधीक तोखे छा खपे? क़ुरान ते यकीन थई जवाब ॾे नौजवान। कर्ज मुआफ़ करण सवलो आ। कंहिंॾे वञण दा तुंहिंजो 1000 रुपया मूं ॾे कर्ज आयो हा, मूंखे मुआफ़ कर, हल मुआफ़ कयो मई, इहा ॻाल्हि सवली आ, पर इहो ॾाढो ॾुखियो आ। 1000 मुआफ़ बि कयो मई, 1000 ॿियो बि खणी वञ। मुझे बेनियाज़ रब जा बाना अल्लाह जे दरबार में रुगी तौबा करण तुंहिंजो कम आ। गुनाहन के सवाबन में तब्दील करण मुझे रब जो कम आ। अॻियां मुझे बेनियाज़ रब फरमायो, वकान अल्लाह गफूरर रहीमा। ऐ मुझा बाना मां अल्लाह जे शान जे लायक इहो आ त मां अल्लाह मुआफ़ भी कंदो हां त रहम भी करे छॾींदो हां। मांदी थी न मारुई। कुरान भी ॿुध, लतीफ़ भी ॿुध। मांदी थी न मारुई, अल्लाह तुझो अल्लाह जो आहे। सवन वरन जा दुखड़ा हिक लहज़े मंजिल आहे। उहो ई मालिक आहे जेको माग पहुचाईंदुई मारुई। ऐ बन दे ननिहार, गुनाहन दे ननिहार, दोहन दे ननिहार, मुझे करीम रब जे कुर्ब दे निहार, ऐं मदीने वारे यार जे निस्बत दे निहार। कुर्ब कंदो मुझो करीम रब, चाचा ओबासी तो दे। कुर्ब कंदो मुझो करीम रब, कंहिंजे करे कंदो आ? मदीने वारे मीर जे करे कंदो आ। ओ मुझा दोस्त अजीज, ब आयतूं टे कुरान घणो पढ़ा या शेर पढ़ा? सुभान अल्लाह। ॻाल्हायो। स्टेज वारन के छॾियो। स्टेज वारन के अल्लाह ताला घणो अता फरमायो, उन जो रोज जो ही कम आ। तहां जवाब ॾियो जेके मुंहं गुड़ सादड़ा सादड़ा आहियो। कुरान ॿुधण था चाहियो, शेर भी पढ़ंदुसि, चओ त नातूं भी पढ़ंदुसि, पर दिलि चवे थी अॼु कुरान ॿुधो। सुभान अल्लाह। मतां को सुभाणे ईअं चए त ॻोठ आचर बांभण में आयो त हो सजन साईं जो फ़कीर, पर रुगी 2-3 शेर पढ़ी हलियो। रब जो कुरान ॿुधो। जेतिरो चवो हर ॻाल्हि में क़ुरान जी आयत तव्हांखे पढ़ी ॿुधायां, तव्हांखे छा खपे? तौबा कर बाना, तौबा कर। छा कर? तौबा कर। अगर औलाद जो बुख्यो हई तौबा कर। अगर दुनिया दौलत घुरजई तॾहिं भी तौबा कर। अगर तुझे बागन में गुल नाहिन, बूटन में माल नाहे, तॾहिं भी तूं तौबा कर। अगर तुझे जर जो पानी कड़ो थी वयो आ तॾहिं भी तूं तौबा कर। अगर मींह वसण बंद थी विया तॾहिं भी तूं तौबा कर। मुझो बेनियाज़ रब फरमाईंदो आ, तौबा तूं कंदे सब कुछ तोखे अता मां करे छॾींदो माए। कुरान पढ़। इस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़्फ़ारा युरसिलिस समाअ अलैकुम मिदरारा वयुमदिदकुम बिअमवालिन वबनीन वयजअल लकुम जन्नातिन वयजअल लकुम अनहारा।
जवाब दे हिकड़े मिंट ला आसमान दे निहार निहार बिना थूणीअ जे बीठो आ या थंभे सां बीठो आ जवाब दे रुगी सुभान अल्लाह न जवाब दे बिना थूणीअ जे बीठो आ या थूणीअ ते बीठो आ बिना थूणीअ जे तूं हिकड़ो शामियानो बिहारे ॾेखार चो कोन बीहंदो बिना टेक जे बिना सपोर्ट जे हिकड़ो शामियानो त छा पर फुट जी शइ बिहारे ॾेखार चो कान बीहंदी तोखा हिकड़े फुट जी शइ कान थी बीहे मुझे करीम रब जे कुदरत ॾे निहार हिकु न ॿ न टे चार पंज छह न सत आसमान तबक दर तबक बिना सपोर्ट जे बिहारण वारो रब जॾहिं उन जे आॾो सत आसमान बिना सपोर्ट जे बिहारण मुश्किल नाहे ॿुधा उन मुझे करीम रब जे आॾो तुंहिंजी मुश्किल हल करणु आसान आहे या नाहे छा थियो अथई ऐं मुसलमान तोखे छा थियो आहे खुदा जी ज़ात थी ॼाणे तोखे अंदाज़ो नाहे त मुंहिंजो करीम रब केतिरो तोसां प्यार कंदो आहे सच ॿुधा ईमानदारी सां जवाब ॾे अगर तूं पंहिंजे पुटड़ो हिकड़ो ई अल्लाह तोखे ॾिनो हुजे लक्ष्मी हुजे केतिरो बि दादलो हुजे सुबुह जो सॾु करी बच्चा हली आ बच्चो जवाब न ॾे कलाक ॿिनि खां पोइ वरी सॾु करी ओ मुंहिंजा दिलबर पुट हली आ बच्चो जवाब न ॾे टियों दफ़ो चौथों दफ़ो पंजों दफ़ो रोज़ सॾ करी पुट जवाब न ॾे कसम तोखे पंहिंजे पैदा कंदड़ रब जो मुस्लमान जवाब दे उन बच्चे के घर मां कढंदे या रहाईंदे सच ॿुधा जवाब दे मुसलमान नौजवानो जवाब दियो औलाद वारा वेठा हो अगर बच्चो तुंहिंजो बार बार सॾ जो जवाब न दे उनके घर मां कढंदे हिकड़ो ॾींहुं छॾींदे ॿ ॾींहं टे ॾींहं घर मां चवंदे निकिर मुंहिंजे कम जो नाही अञा जे करे जॾा कम कई अख़बार में इश्तिहार ॾेई छॾींदे हिन सां लेन देन न कजो मुंहिंजो को वास्तो नाहे हालांकि खून बि तुंहिंजो आहे पुट बि तुंहिंजो आहे नाले बि तुंहिंजे सां आयो आहे जंहिं ज़ाल सां तो निकाह कयो आहे उन जे वजूद मां रब तोखे अता कयो मगर तुंहिंजो चवण 8 ॾींहं न वरते नफ़रत करे दुनिया खे दाहूं ॾिने कसम तोखे पैदा कंदड़ रब जो जवाब ॾे ज़िंदगीअ जो हिस्सो गुज़ारे छॾियो थे फज्र जी आज़ान अचे हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह सवड़ छिके मथों विझंदो आ जीअं निंड मां उथंदो आ ॿुधाए त मुंहिंजे रब जूं नेमतूं खाईंदो आ या न खाईंदो आ ए बेगुण इंसान पंहिंजे करीम रब जो कुर्ब ॾिस पंहिंजे करीम रब जो तोसां प्यार ॾिस ऐं तुंहिंजी वरी जेका या हठ ऐं कूड़ी वॾाई आ पंहिंजे नफ़्स जे ग़ुलामीअ ॾे निहार तूं मुंहिंजे करीम रब जे दरबार मां सॾड़ो थे तूं उनखे जवाब न ॾी मुंहिंजो करीम रब मलाइकनि खे हुकुम करे थधड़ो थधड़ो पाणी खणी वञोसि जीअं मुंहिंजो बानो निंड मां उथे मिठड़े मिठड़े पाणीअ सां मोहड़ो धोई सुकून वठे मां रब जूं नेमतूं खाई मन मां रब खे यादि करे जरन जो पानी कंहिंजे अख्तियार में जवाब ॾे मुसलमान जवाब ॾे जरन जो पानी कंहिंजे अख्तियार में आ पढ़ा रब जो क़ुरान कुल अरअयतुम इन अस्बह माउकुम गौरा फमन यअतीकुम बिमाइन मईन अल्लाह जे कुरान करीम दे गौर कर अगर मुझो खुदा चाहे रात जो सुम्ही त तुझे जर जो पानी मिठो हुजे सुबह जो निंड मां उथी ॾिसी त या पानी मौजूद नाहे या ॾिसी त पानी कड़ो थी वियो आ इहो अल्लाह जे कुदरत जे आॾो मुश्किल नाहे ॾाढो आसान आ उहो बेनियाज़ रब तो फरमाए ओ मां अल्लाह जे हुकुम ते
जवाब न ॾियण वारा फज्र जो सॾड़ो थी जवाब न ॾिने, ज़ुहर जो सॾु थियो जवाब न ॾिने, असर जो सॾु थियो जवाब न ॾिने, मग़रिब जो सॾु थियो जवाब न ॾिने, इशा जो सॾु थियो जवाब न ॾिनी। ऐं अचे खट ते ऊंधो थी सुम्हे, मलाइकत जो दफ़्तर खणी पहुता, या अल्लाह हे वॾो बदमाशा, हे वॾो बेफ़रमाना, सॼो ॾींहुं तुंहिंजे हुक्मनि जी बेफ़रमानी कई थे, हे लिस्ट गुनाहनि जी आ मौला, हुक्म थिए त इन जे मथां को अज़ाब वञी कड़कायूं, लेकिन मुझे करीम रब जे प्यार दे निहार मुझो बेनियाज़ रब फरमाइंदो आ, ओ फरिश्तो या गुनाहन जी लिस्ट हेॾे रखो, मां अल्लाह जूं नेमतूं खणी वञो त मुझे मुस्तफ़ा जो ग़ुलाम निंड मां उथी वरी मां रब जूं नेमतूं इस्तेमाल कर। उन करीम रब खे विसारण मुनासिब आहे। मुसलमान पंहिंजे अंदर खां पुछ, ए नौजवान, ए नौजवान पंहिंजे पाण खां पुछ, पंहिंजे अंदर खां पुछ। जेकॾहिं अञा यकीन नथो अचे त पोइ पंहिंजे पाण खां हिकिड़ी आख़िरी आयत मां क़ुरान करीम जी पढ़ी पोइ मां पंहिंजे मौज़ूअ ते मोटां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, अल्लाह जो क़ुरान ॿुध, छो त हींअर जीअं तूं जलसे तां वापसि वेंदे छा कंदव? निंड। छा कंदासीं? वरी चो छा कंदासीं? निंड करण तुंहिंजो असांजो अख्तियार आहे या मुंहिंजे रब जो अख्तियार आहे? जवाब ॾियो। बिस्तरे ताईं पहुचण तुंहिंजो अख्तियार आहे, बिस्तरे जे मथां लेटण तुंहिंजो मुंहिंजो अख्तियार आहे, अखियूं बूटण तुंहिंजो मुंहिंजो अख्तियार आहे, पर अखियुनि बूटण खां पोइ सुकून जी निंड ॾियण तुंहिंजो मुंहिंजो न, पर मुंहिंजे करीम रब जो अख्तियार आहे। मुझे बेनियाज़ रब जो कुरान ॿुध, मुझे बेनियाज़ रब फरमायो, वजअलना नौमकुम सुबाता। मुझो अल्लाह तो फरमाए, ऐ बाना मूंखे ॿुधाए त सही, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो छा ते आहे? तुझे वस में आहे छा? न सुम्हण तुझे वस में, न उथण तुझे वस में, न घुमण तुझे वस में, न ॾिसण तुझे वस में, न ॻाल्हाइण तुझे वस में। तुझे वस में त जेको साह जो सॻो आहे इहो बि खणण तुझे वस में कोन्हे। ऐं मुंहिंजा बाना रब तो तोखां पुछे, पढ़ां क़ुरान, या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। मुझो बेनियाज़ रब तो पुछे, ऐ मुंहिंजा बाना मां अल्लाह जे ज़ात खे जवाब ॾे, उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे तुंहिंजे करीम रब खां परे करे छॾियो आहे? रुगी सुभान अल्हम्दुलिल्लाह, सुभान अल्लाह चवण बि सवाब आहे, पर थोरो ॻाल्हि खे सम्झो बि सही। मुंहिंजो रब थो पुछे त उहा कहिड़ी शइ आहे जंहिं तोखे तुंहिंजे करीम रब खां परे कयो आहे? त पंहिंजे अंदर में झाती पए, पाण खां पुछो आहे कहिड़ी शइ आहे? अंदरां कोई जवाब न मिलंदो, चवंदो तुंहिंजी बदमाशी आहे, ॿी काई शइ कान्हे। सच आहे या न मुंहिंजा दोस्त? अगरि तोखे औलाद, अगरि तोखे औलाद जे प्यार परे कयो आहे त जवाब ॾे, औलाद ॾियण वारो केरु आहे? अगर तोखे कंहिंजे मोहब्बत अल्लाह खां दूर कयो आहे, ॿुधा मोहब्बत वारी दिलि ॾियण वारो केरु आहे? अगर तोखे पंहिंजे ज़मीनुनि जे हिसाब किताब पंहिंजे करीम रब खां परे कयो आहे, ॿुधा तोखे ज़मीनूं ॾियण वारो केरु आहे? कोई जवाब नाहे सवा इन जे जो ज़मीर चवे त बेज़मीर नथी बदमाशी छॾ, करीम रब जे दरबार में झुकी चयो, या अल्लाह ख्वार हैं, बदकार हैं, डूबे हुए जिल्लत में हैं, कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में हैं। पंहिंजे करीम रब खां माफ़ी वठ। ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ, ॾाढो अॼु मूंड में हा,
छो त थकल न आहियां। दिल चवे थी यकीन कयो मौजू पंहिंजी जगह ते बीठो आहे। दिल चवे थी एतिरो क़ुरान पढ़ां, हर ॻाल्हि रब जे क़ुरान मां पढ़ी ॿुधायां। छो त स्पीकर वारो ज़रूर हीअ रिकॉर्डिंग कंदो हूंदो, ईअं न चाचा, ज़रूर रिकॉर्डिंग कंदो हूंदो। तव्हांखे त केतिरो फ़ाइदो थींदो, पर मन के अल्लाह जी मखलूक ॿुधी कंहिंजी अख आली थी पवे त हिन फ़कीर जो छा, हिन सॼी जमायत जो बेड़ो पार थी वञे। जंहिं मरहूम जे बख़्शिश जे लाइ हीअ हेॾी वॾी जमायत घुराए ख़ैर कयो वियो आहे। रुगी अॼोकी राति न, उन मरहूम जो नालो छा आहे? फ़कीर ख़िज़र बांभण जे बख़्शिश लाइ जेका महफ़िल सजाई वई आहे, रुगी अॼु न पर जिते बि हीअ तकरीर हले, अगर कंहिंजी अख आली थिए त फ़कीर ख़िज़र बांभण खे रब क़बर में क़ुर्ब करे छॾे। मुंहिंजो रब चवे त तुंहिंजे पोयर मां अल्लाह जे पाक क़ुरान करीम जी महफ़िल सजाई हुई, इन करे मां अल्लाह तुंहिंजे अजर खे बंदि नथो कयां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, कुछ भी कोने जंहिं दुनिया जे लाइ चरिया थिया आहियूं, या सभु इते पई। उजड़ गए वो बाग, उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे। अरे सिकंदर जब दुनिया से गया, दोनों हाथ खाली थे। कुछ भी कोन खणी वींदे, सब कुछ इते पियो हूंदो, पर चवण दे हिन सजण साईं जे अदना ग़ुलाम खे जेतिरी घणो ढूंढ पोइते छॾी वेंदे, एतिरा फसाद घणा पोइते रहंदा। वताए फ़कीर खे मां चवंदी, ओ वताया, ओ वताया, ओ वतू। चई जी मुंहिंजी अम्मा। चई कुझु कर, चई अम्मा हा। ओ वतू कुझु कर, चई अम्मा कंदा